मूंखे नथो लॻे त इमरान जी इन मामले में का इन्वॉल्वमेंट हूंदी। बाक़ी तव्हां हुनखे शक जे दायरे में आणे सघो था। पहिरीं खां असां पाणी था पुछा का छा कयूं? जे ॻाल्हि मञी त ठीकु, न त पुलिस पाण ई इन मामले खे ॾिसी वठंदी। मां पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए छॾी सिर्फ़ तुंहिंजे करे। ऐं तूं चवे थो त तुंहिंजे न ॻाल्हाइण जी का वजह आहे? हाँ परी सभु हिकु लम्हे में थी वियो। मुझे को ॾोह आहे। मां पंहिंजे वालिदेन खे एतमाद में ई कोन वरितो। मूंखे ख़बर आहे तव्हां मुंहिंजे लाइ पॉजिटिव रिमार्क्स न आयो रखंदा। ख़ैर इहो तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे। मजीद जे कुझु पर्सनल ऐं प्रोफेशनल इश्यूज़ ते तव्हां सां ॻाल्हाइण पिया चाहियो। मूंखे अलाए छो वकील ते एतमाद नथो अचे। हू जमाल सां खेॾी रहियो आहे ऐं जमाल उहो सम्झी नथो सघे। जमाल खे एतिरो बि अकुल न आहे आयो। वधी वण थियो आहे, अञा हुनखे सम्झ में न आयो आहे त केरु हुनखे इस्तेमालु थो करे। मूंखे इंतिहाई अफ़सोस आहे जो मूंखे अव्हां सां ईअं ॻाल्हाइणो थो पवे। असांजे मुआशिरे में इहो अमल तमामु ख़राबु सम्झो वेंदो आहे ऐं कुझु हक़ीक़तूं हूंदियूं आहिनि जिन खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। माफ़ कजो वकील साहब, असां हिते तव्हांजी तकरीर ॿुधण कोन आया आहियूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।